लाहौर वाक़े ख़िलाफ़ मज़हबी जमातन पारां जाती शहर में अल मदीना मस्जिद खां मदनी चौक लेंडावा ताईं एहतजाजी रैली कढी वई। लब्बैक 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, गुलाम हैं रसूल के गुलाम हैं, ताजदार ख़त्म नबूवत ज़िंदाबाद जा नारा गूंजण लगा। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं जेको लाहौर में तहरीक लब्बैक जे कारकुननि मथां पंजाब पुलिस जेको सिधियूं गोलियूं हयूं हुयूं, जंहिं में कारकुन शहीद थिया ऐं कारकुन ज़ख़्मी थिया पिया, असां पंजाब पुलिस जे अहिड़े अमल जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं नियाज़ी हुकूमत मदीना रियासत जा ख़्वाब ॾेखारे मुसलमाननि सां वॾो धोखो कयो आहे। इमरान ख़ान नियाज़ी हुकूमत फ़्रांसी सफ़ीरनि खे बचाइण लाइ केतिरा रसूल पाक जा ग़ुलाम शहीद कराया आहिनि ऐं केतिरनि खे ज़ख़्मी कयो आहे। पाकिस्तान हुकूमत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त फ़्रांस जे सफ़ीरनि खे नेकाली ॾिनी वञे ऐं अल्लामा सैयद हुसैन रिज़वी साहब ऐं गिरफ़्तार थियल कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। हुज़ूर पाक जी शान में गुस्ताखी कंदड़नि सां समूरा वास्ता ख़त्म करे इस्लामी मुल्क जो भरम रखनि। जाती रिपोर्टर सैयद आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़।